ख़बर शामिल कंदासीं। जामशुरे खां जामशुरे में सिंध यूनिवर्सिटी के शागिर्दनि पारां मुतालबनि जे मनताले तहरीक हलाइण जो चिता ॾेई छॾियो आहे। शागिर्दनि पारां सिंध यूनिवर्सिटी जी फीस माफ़ करण, ब्लॉक हॉस्टल मां पुलिस के नेकाली ॾियण, तुर्त स्कॉलरशिप जारी करण, ट्रांसपोर्ट के भाड़नि में घटिताई करण, मारवी हॉस्टल मां मर्द स्टाफ की नेकाली ॾियण ऐं डिस्पेंसरी बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। शागिर्दनि चिता ॾींदे चयो आहे त मुतालबा तस्लीम न कया विया त सूमर ॾींहं खां एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। शागिर्दनि जो चवणु आहे त मौजूदा सूरत हाल सबबि शागिर्दनि जी सालियानी फीस, कैंपस तोड़े हॉस्टल जूं मुकमल फीसूं माफ़ करे ग़रीब शागिर्दनि खे रिलीफ ॾिनो वञे। शागिर्दनि जो चवणु आहे त ब्लॉक हॉस्टल मां पुलिस खे नेकाली ॾेई ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे शागिर्दनि खे बिना फीस जे हॉस्टल जी अलाटमेंट ॾिनी वञे। बे पासे जामशोरो वेझो घर जी बिजली ठाहिण दौरान करंट लॻण सबबि शादीशुदा चइनि ॿारनि जो पीउ फौत थी वियो आहे। सैयद नूर शाह कॉलोनी में घर जी बिजली ठाहिण दौरान करंट लॻण सबबि 30 वरे जो नौजवान पोरियत आसिफ अली पुटु ग़ुलाम शबीर चनड़ फौत थी वियो आहे। वारसनि पारां नौजवान खे ॻणती जोगी हालत में लम्स इस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि पारां नौजवान जे फौत थियण जी तस्दीक कई वई। वारसनि मूजिबि फोती नौजवान पोरियो करे घर जो गुज़र सफ़र कंदो हो। बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो आहे। नौजवान जो लाश घर पहुचण ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो। बे पासे सामारो वेझो शादीशुदा 21 वरे जे नौजवान ज़हरीली दवा पी मुबैना आपघात करे छॾियो। ॻोठ हैदर बंगराणी में नौजवान मंघो पुट मानू कोहली ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। नौजवान खे उमरकोट जी सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते इलाज दौरान दम धणी हवाले करे छॾियो। फौती जे माइटनि पोरियत जो लाश वारसनि हवाले करण ते घर में कोहराम मची वियो। ख़बर शामिल कंदासीं। बाड़ो खां बाड़े वेझो कुझु ॾींहं अॻु झेड़े दौरान क़तल थी वियल नौजवान जे वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मिल्कियत जे मामले तां ॾहर बिरादरी में थियल झेड़े दौरान क़तल थी वियल नौजवान अली हसन सिपियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुनवर अली सिपियो, शहज़ादो सिपियो ऐं अब्दुल मजीद सिपियो जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि ॼाम गोगी खान ॾहर समेत ॿियनि जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार नाहे करे रही। उन्हनि इल्ज़ाम मणींदे चयो आहे त SHO ऐं DSP जवाबदारनि सां ॿिट बणियल आहिनि। मुज़ाहिरीन चयो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदार केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि SSP घोटकी खां मुतालबो कंदे चयो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मीरपुर माथेले वेझो संगावती तकरार तां घर ते हमले ख़िलाफ़ समेजा बिरादरी जे माण्हुनि मुतासिर माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ अलहवरायो समेजो जे रहवासियुनि फ़कीर मोलाबक समेजो, अब्दुल कादिर समेजो ऐं बरकत समेजो मासूम ॿारनि समेत घर ते हमले ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अता मोहम्मद समेजो, रशीद समेजो ऐं नसीर समेजो समेत ॿियनि पारां घर ते हमिलो करे घर में पियल अल्ह तलब पाण सां गॾु खणी विया आहिनि। उन्हनि चयो त जवाबदार 8 जरेब कमंद ऐं 25 जरेब सारियुनि जो फसल बि कटे खणी विया आहिनि, जंहिं सबबि घर खां बेघर थी रहिया आहियूं। मुज़ाहिरीन इल्ज़ाम मणींदे चयो त SSP पारां वाक़े बाबति मुक़ररु कयल जांच ऑफिसर DSP राउंती कलंदर बख़्श सूमरो 6 लख रुपया रिश्वत एवज़ रिपोर्ट मुख़ालिफ़ धुर जे हक़ में ॾेई छॾी आहे। हुननि IG सिंध ऐं DIG सखर खां मुतालबो कंदे चयो त साफ़ शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ कयो वञे। टिकराठो वेझो कोहरी बिरादरी जे माण्हुनि पारां बासरनि जे नाजाइज़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुबारकपुर में कोहरी बिरादरी जे मोहम्मद हसन, मेंद्रो माई मारवी, माई साहिबा, सद्दाम हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में बासरनि जी नाजाइज़िन ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासर बुलंद महर, अब्दुल करीम, ग़ुलाम मुस्तफ़ा, ज़मान महर ऐं ॿियनि ज़मीन जे मालिकी तां असांजे नौजवान गुल मोहम्मद कोहरी खे कुहाड़ियूं हणी बर्निंग करे छॾियो आहे। उन्हनि चयो त पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न पई करे, जंहिं सबबि बासर मुसलसल मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि।
खिप्रो जे एडिशनल सेशन जज 19 ॾींहं अॻु पुलिस पारां झड़ितू मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान जे केस में मुलविस 4 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। अदालत सांगड़ पुलिस पारां झड़ितू मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान मरवत बोज़दार केस में 4 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। मक़तूल जे पीउ अलीजान बोज़दार जी फ़रियाद ते नौजवान जे क़त्ल जो केस 5 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करायो वियो हो। केस में अल्ह बचायो थेबो SHO खिप्रो मोहम्मद असलम ऐं SHO सांगड़ मक़सूद मंगणहार, पुलिस अहलकार नूर मोहम्मद कुंभार ऐं रबनवाज़ उर्फ़ रब्बू चांडियो शामिल आहिनि। अदालत में पकी ज़मानत लियायल 4 जवाबदारनि अॻूणो SHO खिप्रो मोहम्मद असलम बिल्लो, अॻूणो SHO सांगड़ मक़सूद मंगणहार, पुलिस अहलकार नूर मोहम्मद कुंभार ऐं रबनवाज़ उर्फ़ रब्बू चांडियो जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बैदि चारई जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। ख़बर शामिल कंदासीं। कराची खां कराची जे गुलशन मेमार वारे इलाइक़े में अफ़गान बस्ती वेझो पुलिस सर्च ऑपरेशन करे 6 इंतिहाई ख़तरनाक ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP ओलह फिदा हुसैन जावरी जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदार दहशतगर्दी, मंशियात जे विकिरे, मोटरसाइकिलनि जी चोरी ऐं फुरुनि जे ॾोहनि में मुलविस आहिनि। SSP चयो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हैंड ग्रेनेड, हथियार, मंशियात ऐं चोरी थियल सामान हथ कयो वियो आहे। SSP फिदा हुसैन जावरी जो चवणु आहे त वधीक कार्रवाई लाइ गिरफ़्तार कयल जवाबदारनि जो क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे।